अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो शेर ड्रामा जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। शेर ड्रामो हिकु ARY डिजिटल जो पाकिस्तानी उर्दू ड्रामो आहे दोस्तों। त हिन जी अपडेट तव्हांखे असां सिंधी में इन करे ॾींदा त काफ़ी माण्हू जेके सिंध जा बि पाकिस्तानी ड्रामा ॾिसनि था उन्हनि जे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे त उहे सिंधी में बि हुन जो रिव्यू ॾिसी सघनि ऐं उन्हनि खे सम्झी सघनि दोस्तों। जी दोस्तों, हाणे हलंदासीं बिना देर अपडेट जी तरफ़। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो दोस्तों, ये साथ हलंदो रहे, लाइट ॿरंदी रहे। हू हुन जी गेट ते शेर वारा ब्रेक हणंदा गाॾी जी। ऐं दोस्तों त शेर जी माउ चवंदी हुनखे त हू लॻे थो हू छोकिरी घर में मौजूदु न आहे फजर। त शेर चवंदो त हुनजे ॻाल्हाइण जी ख़ुशबू हू ॻाल्हाईंदी आहे त हुनजी ख़ुशबू खे हवाउनि में महसूसु थींदियूं आहिनि। फजर घर में आहे। ऐं ॿिए पासे शुजात जेको आहे त शेर खे ॾिसी हुनजा ॿई पेर निकिरी वेंदा त हीअ त हिननि सां गॾु आहे। हीअ फजर वटि केॾो छा फजर मूंसां वरी ॿीहर धोखो करे वई आहे। ऐं हू जेको आहे शेर उन्हनि खे हमेशह लाइ दुश्मनी ख़तमु करे, पुराणियूं ॾाढनि अॿनि वारियूं दुश्मनियूं ख़तमु करे ऐं हुननि जो माना दोस्तीअ जो हथु वधाइण वियो आहे ऐं फजर जो संग उन्हनि खां घुरण वियो आहे। तंहिं ते हुननि जे साम्हूं हू झुकंदो बि त मूंखे संग जो ऐं दुश्मनी भुलायो। तंहिं ते जेको आहे त फजर जो पीउ हुनजो जेका ॾाॾो आहे उहो फजर खे पंहिंजे घर मां कढंदो ऐं शेर वारनि जी गाॾी में उछलींदो ऐं शेर सां गॾु बिना निकाह जे फजर खे शेर सां गॾु मोकिले छॾींदो ऐं घर वारनि खे इहो चवंदो त इहो सम्झो त हाणे फजर असांजे लाइ मरी वई, असांजी हुई न वरी असांजी आहे। ऐं हिकु भेरो ॿीहर शुजात जेको आहे त ताज बीबी जे ताननि महणनि ऐं सभिनि जी शयुनि जो जेको आहे त शिकार थींदो। हिकु भेरो ॿीहर हुन मां फासी वेंदो ऐं जीअं त शेर फजर खे वठी पंहिंजे घर ईंदो ऐं दुश्मनी जेका ख़तमु करणु आयो हो शेर, उहा अञा बि वधी वेंदी दोस्तों। त हीउ ड्रामो जेको आहे त वधीक इंटरेस्ट थियण वारो आहे ऐं हिन ड्रामे जा मोड़ जेके आहिनि तव्हां ॾिसण वटि आऊं था। ऐं शेर जो चाचो जेको आहे त उहो बि शेर जो सॼणु न आहे। ऐं हिकु भेरो ॿीहर ई ड्रामो मज़े वारो थींदो दोस्तों। त वरी मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।